अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी कराची में जेको आहे 2022-23 जे एडमिशन अनाउंस थी चुकी आहे। एडमिशन बैचलर, मास्टर ऐं पीएचडी सभिनी प्रोग्राम्स जे लाइ आहे। इन जी जेका लास्ट डेट आहे उहा 10 अगस्त 2022 आहे। बैचलर प्रोग्राम में कंप्यूटर साइंस, सॉफ्टवेयर इंजीनियर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटा साइंस, मैथमेटिक्स, कॉमर्स, इकोनॉमिक्स, अकाउंटिंग एंड फाइनेंस ऐं ॿिया खोड़ सारा प्रोग्राम आहिनि। बीबीए 4 ईयर 2 ईयर आहे, एमबीए 2.5 ईयर आहे ऐं एमएस में कंप्यूटर साइंस, मैथमेटिक्स, एनवायरमेंटल साइंस, मैनेजमेंट साइंस, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन, एजुकेशन ऐं मीडिया स्टडीज आहे। पीएचडी में कंप्यूटर साइंस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मैथमेटिक्स, एनवायरमेंटल साइंस, मैनेजमेंट साइंस, एजुकेशन ऐं मीडिया स्टडीज आहे। बीएड 4 ईयर 2 ईयर ऐं 1.5 ईयर आहे। इन जी जेका टेस्ट डेट आहे उहा 12 ऐं 13 अगस्त आहे। इन में अप्लाई करण जे लाइ असांखे URL ॾिनल आहे admission.smiu.edu.pk। इन ते वञी असां रजिस्टर करे ऐं पंहिंजो फॉर्म फिल करे अप्लाई कंदासीं। जीअं असां सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी जो URL सर्च कंदासीं admission.smiu.edu.pk त असां वटि फॉर्म अची वेंदो। सभिनी खां पहिरियों तव्हांखे क्रिएट योर अकाउंट करणो आहे। स्टेप 1 में हिते क्लिक करे ऐं ही तव्हांखे डिटेल ॾियणी आहे। डिटेल ॾियण खां पोइ तव्हांखे हिते सबमिट ते क्लिक कंदो, तव्हांजो अकाउंट क्रिएट थी वेंदो ऐं पोइ तव्हां पंहिंजी ईमेल ऐं क्रिएट थियल पासवर्ड सां पंहिंजो अकाउंट खोले ऐं फॉर्म फिल कंदा। उन खां पोइ तव्हां हिते पंहिंजी ईमेल एड्रेस ॾेई ऐं फॉर्म फिल कंदा। ॾिसो असां पंहिंजी ईमेल एड्रेस ऐं पासवर्ड लिखियो आहे ऐं असां लॉगिन कंदासीं। असां वटि एडमिशन फॉर्म अची वियो। हाणे एडमिशन फॉर्म में हिते तव्हांखे पंहिंजी पिक करणी आहे ऐं पंहिंजो प्रोग्राम सिलेक्ट करणो आहे, अंडर ग्रेजुएट, ग्रेजुएट या पोस्ट ग्रेजुएट में। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजी चॉइसिस सिलेक्ट करणियूं आहिनि। चॉइसिस सिलेक्ट करण खां पोइ तव्हांखे पंहिंजी पर्सनल इंफॉर्मेशन ॾियणी आहे, गार्डियन इंफॉर्मेशन ॾियणी आहे। उन खां पोइ इमरजेंसी कॉन्टेक्ट डिटेल ॾियणी आहे, प्रीवियस एजुकेशन ऐं एकेडमिक रिकॉर्ड्स। ही तव्हां पूरो फॉर्म फिल करे पोइ हिते तव्हां सबमिट ते क्लिक कंदा, तव्हांजो फॉर्म फिल थी वेंदो। सबमिट करण खां पोइ तव्हांखे फॉर्म प्रिंट करणो आहे फी वाउचर सां गॾु ऐं तव्हांखे पंहिंजी ट्रैकिंग आईडी नोट करणी आहे फर्दर करस्पॉन्डेंस जे लाइ। उमीद था कयूं तव्हांखे समझ में अची वेंदो। SMIU सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी में जेके एडमिशन्स आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।